सिन टीवी न्यूज़ जी स्पेशल ट्रांसमिशन में अवां खे चऊं था भलीकार। नाज़रीन, पाण ॻाल्हि ॿोल करे रहियो हुआसीं ईरान इसराइल अमेरिका वारी जंग, हिकिड़ी लांग जंग खां पोइ जेके इस्लामाबाद में टॉक्स आहिनि उन हवाले सां, ऐं ज़ाहिर आहे इस्लामाबाद हींअर समूरी दुनिया में सेंटर ऑफ अटेंशन बणियल आहे ऐं इस्लामाबाद में समूरी दुनिया जूं नज़रूं आहिनि। इवन मीडिया हुजे, इवन जेके पॉलिटिकल फिगर्स हुजनि, या इवन आम जेको शहरी आहे, समूरी दुनिया मां कुंड कुर्छ मां जेको आहे वो इस्लामाबाद के ॾिसे पियो। इस्लामाबाद में उन नज़रूं आहिनि त जेके इस्लामाबाद में पीस टॉक्स हलन था पिया, छा उहे पीस टॉक्स सक्सेसफुल वेंदा या न वेंदा, छाकाणि त अॼु अमरीकी वफ़्द पिणु इस्लामाबाद पहुतो आहे, जंहिंमें वाइस प्रेसिडेंट जेडी विंस पिणु शामिल आहे। उनखां अलावा स्टेविटकोफ ऐं कृष्णर, ऐं उनखां अलावा जॾहिं त ईरानी वफ़्द पारां पिणु उहे इस्लामाबाद पहुता आहिनि। ईरानी वफ़्द में ईरानी स्पीकर ऐं उन सां गॾोगॾु जेको परॾेही वज़ीर आहे ईरान जो, उहो बि पहुतो आहे। ज़ाहिरा हींअर सवाल इहो पैदा थिए थो त इस्लामाबाद में ज़ाहिरा वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब, फील्ड मार्शल आसिम मुनीर साहब ऐं उनखां अलावा नायब वज़ीर आज़म इसाक डार साहब सां उन्हनि जी मुलाक़ात बि थी आहे। पहिरियां अमरीकी वफ़्द सां मुलाक़ात थी, उन्हनि खे पुरतपाक इस्तक़बाल सां उन्हनि खे रिसीव कयो वियो, जंहिंमें फील्ड मार्शल साहब ख़ुदि पाण उन्हनि रिसीव कयो ऐं उनखां पोइ उन्हनि सां मुलाक़ात थी। वरी उनखां पोइ ईरानी जेको वफ़्द आहे उन सां बि मुलाक़ात थी आहे। हाणे सवाल इहो पैदा थिए थो, जेकी ही इस्लामाबाद में टॉक्स हलनि पियूं, छा उहे टॉक्स जेके आहिनि उहे सक्सेसफुल वेंदियूं या न वेंदियूं। ऐं उनखां अलावा ॿिए तरफ़ ज़ाहिर आहे हिकु ॾींहुं कुझु ॾींहुं पहिरियां जेको ट्रंप ट्वीट कयो त हिकिड़ी जेका होल सिविलाइज़ेशन आहे उहा अॼु डाए कंदी अॼु राति, ऐं उनखां पोइ वरी पाकिस्तान जेको आहे सिफ़ारती कोशिशूं करे हिन जंग खे रोकरायो ऐं 2 हफ़्तनि जे लाइ सीज़ फायर करायो। ऐं उनखां पोइ इस्लामाबाद में हींअर टॉक्स हलंदड़ आहिनि ऐं उन में इहो सुवाल आहे त ज़ाहिर आहे जेकॾहिं हीअ जंग हिन में हाणे सूरत हाल में जेकॾहिं ॻाल्हियूं कामयाबु नथियूं वञनि त पोइ छा थींदो, ऐं जेकॾहिं ॻाल्हियूं कामयाबु वञनि थियूं, छा उन ॻाल्हियुनि में जेको लबनान आहे उहो बि शामिल आहे, या जेकॾहिं ॻाल्हियूं थियनि थियूं त छा मुस्तक़िल बुनियादनि ते जेको सीज़ फायर आहे उहो ईरान अमरीका इसराइल विच में थी वेंदो। उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। हींअर पाण खे स्टूडियो में जॉइन कयो आहे एंकर पर्सन आहिनि ऐं प्रोग्राम होस्ट बि आहिनि अली अब्बास साहब। अली अब्बास साहब खे प्रोग्राम में भलीकार चऊं था। अली अब्बास साहब, ज़ाहिरा हींअर सॼी सूरत हाल अव्हांजे साम्हूं आहे। इस्लामाबाद हींअर सेंटर ऑफ अटेंशन बणियल आहे, समूरी दुनिया जूं नज़रूं इस्लामाबाद में आहिनि ऐं किथे किथे इहो बि चयो थो वञे इस्लामाबाद अकॉर्ड बि आहे। अवां इन सॼी सूरत हाल खे कीअं पिया ॾिसो, केतिरो कॉन्फिडेंट आहियो बीइंग पाकिस्तानी सिटीज़न त हिन ॻाल्हियुनि में जेको पाकिस्तान पॉज़िटिवली रोल प्ले कयो ऐं उनखां पोइ हिन ॻाल्हियुनि में केतिरो पाकिस्तान जेको आहे कामयाबी हासिल करे सघे थो? इसाक महिरबानी। जीअं तव्हां ॻाल्हि कई त पाकिस्तान लाइ हींअर हिकिड़ो हिस्टोरिक मूवमेंट आहे। इस्लामाबाद इज़ द सेंटर ऑफ ग्लोबल अटेंशन, बिल्कुलु। ऐं इन हवाले सां ॾिठो वञे त पाकिस्तान लाइ हीअं हिकिड़ी वॾी डिप्लोमेटिक विक्ट्री आहे। ॿिन्ही धुरनि जो जेको ट्रस्ट ऐं कॉन्फिडेंस विन कयो आहे इस्लामाबाद ख़ासि करके, उहो इस्लामाबाद जंहिं लाइ न्यूट्रलिटी मेंटेन करणु जेको आहे महीनों पहिरां उहा वॾो चैलेंज हुयो, उन इस्लामाबाद ॿिन्ही धुरनि खे जेको आहे टेबल ते आणे विहारियो आहे। इहा इस्लामाबाद जी वॾी कामयाबी आहे ऐं ऑफकोर्स हिकिड़ो हैप्पी मूवमेंट आहे सॼे सभिनी पाकिस्तानी शहरनि लाइ। ऐं उन खां पोइ जीअं ॾिसो वञे त इसाक जी तव्हां ॻाल्हि कई, ॾिसो अहिड़ो हिस्टोरिक मूवमेंट्स पाकिस्तान अॻु में बि अहिड़ा रोल प्ले कंदो रहियो आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां त कोरियन वार जेका आहे 1950s में जेका शुरू थी, उन में जनरल गुलाम मोहम्मद उन टाइम ते असांजो जेको आहे गवर्नर जनरल हुयो ऐं उन कोरियन वार में पाकिस्तान जो वॾो डिसाइसिव रोल हुयो। उन कोरियन वार जे तनाज़ुर में ऐं तव्हांखे ॿुधायां त पाकिस्तान में हिकिड़ो जेको प्राइम मिनिस्टर हुयो ख्वाजा नाज़िमुद्दीन, उहो बि डिसीट थियो हो। उहो हालांकि इंटरनल क्राइसिस हुया, सभु हुया, पर पाकिस्तान हिकु अहिड़े जियोस्ट्रेटेजिक पोज़ीशन ते आहे उन में जेके बि हिन रीजनल या इंटरनेशनल जेके ग्लोबल सिचुएशन ठहंदियूं आहिनि हिन मुल्क ग्लोबली वर्ल्ड हवाले त पाकिस्तान ते उनजो डायरेक्ट असरु पवंदो आहे। सेंटो जेका ऑर्गेनाइज़ेशन जंहिंसां पाकिस्तान अलाए हुयो, अयूब खान जो दौर जी जॾहिं ॻाल्हि कयूं था, क्यूबा क्राइसिस में बि पाकिस्तान तमामु घणो US जे हवाले सां रोल प्ले कयो। इहो कोल्ड वार जो ज़मानो आहे, कोल्ड वार जा इनिशियल डिकेड्स आहिनि, उन में पाकिस्तान तमामु सुठो रोल प्ले कयो US जे प्लेटफॉर्म ते। सेंटो खां ॿाहिरि निकिरण खां पोइ असां अचूं था ऑपरेशन पोलो 1971 9 जुलाई हेनरी किसिंजर पिंडी खां सीक्रेट जेको आहे विज़िट ते वञे थो। उहो वियतनाम वार जो वॾो वॾो ख़तरनाक क्राइसिस जो दौरु आहे ऐं निक्सन जेको आहे हुन टाइम ते US जो प्रेसिडेंट हुयो ऐं हुन टाइम ते निक्सन जहिड़े हवाले सां भुट्टो
ऐं किसिंजर डिप्लोमेसी हिकिड़ी वॾी हिस्टोरिक डिप्लोमेसी आहे US जे हिस्ट्री में, मतिलबु US वटि किसिंजर जहिड़ो वॾो फॉरेन जेको आहे डिप्लोमेट हिकिड़ो वॾो रहियो, उनखे बि चाइना खे इंट्रोड्यूस करण लाइ। हाणे उन खां पोइ अफ़गान वार जो ज़मानो आयो 1971 में, जल्दी अचूं था वार आहिनि टेरर ते, ऐं उन खां पोइ अफ़गान एग्ज़िट जो ज़मानो आयो 2020 जो 21 जो, तव्हांखे यादि हूंदो फैज़ अमीन साहब वञी करे उते अफ़गानिस्तान में काबुल में चांहि पीती हुई, जेका टी डिप्लोमेसी हुई। सॼी सूरत हाल तमामु इस्लामाबाद वेल प्लेड कई आहे। हीअ जेका नेक्स्ट जेको इस्लामाबाद अकार्ड वारो टाइम आहे, इन में पाकिस्तान जी जेका ऑफिशियल्स आहिनि दे डिज़र्व एप्रिसिएशन, डीप एप्रिसिएशन फ्रॉम ऑल द पब्लिक एंड द ग्लोबली। हाणे ॾिठो वञे त हीअ जेको धुरियूं टेबल ते आहिनि, पर जेका तव्हां बुनियादी ॻाल्हि कई उन्हनि में हिकिड़ो जेको सभ खां वधीक इंपॉर्टेंट पर्सपेक्टिव आहे उहो आहे त स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ जो कंट्रोल, इकोनॉमिक सैंक्शन्स US जेके ईरान ते शुरू खां वठी जेके भुगते पियो 40s खां अबव, मतिलबु 40 सालनि खां तक़रीबन 40 साल थियण वारा आहिनि उन, मतिलबु 47 खां वधीक जेके ॾिठो वञे 47 इयर्स खां वठी करे US जेको आहे ईरान जेको उन सैंक्शन्स खे भुगते पियो। स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ जो कंट्रोल आहे, ऐं हिन रीजन में जेके ईरान जा अलाइज़ आहिनि इंक्लूडिंग जेके लबनान आहे, छा उहो हिन ॻाल्हियुनि में शामिल आहिनि, छा जेको एटर्नल जेके 10 पॉइंट्स आहिनि न जेके ईरान पेश कया आहिनि, उन्हनि में सभ खां जेको पहिरियों पॉइंट आहे न उहो आहे एंड ऑफ वार फॉर ऑल द ईरान अलाइज़, सभ खां पहिरियों आहे। ॿियो उन में जेको उहो जेको पॉइंट आहे उहो लबनान उन ॻाल्हियुनि में शामिल हुजणु घुरिजे। टियों आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ जो कंट्रोल। चौथों आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ जो जेको ओपनिंग आहे उहा ईरान जे प्रोटोकॉल से शुरू थींदी, ऐं उन खां पोइ इकोनॉमिक सैंक्शन्स ऐं फ्रोज़न असेट्स। इहे टोटल जेके 6 पॉइंट्स आहिनि न, इन्हनि ई पॉइंट्स ते ॻाल्हि थियणी आहे, इन्हनि पॉइंट्स ते अॻिते डेवलपमेंट थियणी आहे। जीअं तव्हां ॻाल्हि कयो त कामयाबी ऐं नाकामी जी ॻाल्हि जेकॾहिं ॾिठो वञे त 50% ताईं इहा शइ। हींअर अली अब्बास साहब पाण खे प्रोग्राम में जॉइन कयो आहे नसीर मेमून साहब तजिया निगार आहिनि, उन्हनि सां पाण इन सॼी सूरत हाल ते डिटेल्स वठंदासीं त वधीक उन्हनि जो इन हवाले सां छा चवणु आहे। नसीर साहब वॾी महिरबानी प्रोग्राम में असांखे स्पेशल ट्रांसमिशन में जॉइन करण लाइ। नसीर साहब अवां ज़ाहिर इन सॼी सूरत हाल खे कीअं पिया ॾिसो, त अवां सम्झो पिया त इस्लामाबाद में जेके हींअर टॉक्स थियनि पिया उन टॉक्स में पाकिस्तान जहिड़े तरीक़े सां रोल प्ले कयो आहे थॉरोली, उन रोल में पाकिस्तान खे कामयाबी मिलंदी इंक्लूडिंग सीज़ फायर फॉर परमानेंट, ऐं लबनान भी उनमें शामिल हूंदो। महिरबानी, मां पहिरें त गुज़ारिश कयां त इहो मुंहिंजो सब्जेक्ट ऑफ नॉलेज कोन्हे, तंहिं करे मुंहिंजी राय कान मां हुन में घणी मुस्तंद न सम्झी वेंदी, सम्झणु घुरिजे। पर मां पंहिंजे सम्झार जेको थोरो घणो हिन सब्जेक्ट खे पढ़ां पियो ऐं ॾिसां पियो, ॾिसो मुंहिंजो ख़्याल आहे त एतिरी हतमी राय नथी ठाहे सघिजे त पाकिस्तान खे कामयाबी थींदी, लिबिया ते बि सभु कुझु रुकी वेंदो, सुभाणे सभु कुझु हिन टास्क जे नतीजे में ख़ैर थी वेंदी, धुरियूं सुभाणे खां केर खनि थी वेंदियूं। मां नथो सम्झां त हिन क़िस्म जी कॉम्प्लेक्स सिचुएशन में इहो को हिकिड़े राउंड ऑफ टास्क में एॾा वॾा नतीजा मिलंदा आहिनि। बुनियादी ॻाल्हि इहा आई त पहिरें 2 हफ़्तनि खां बैक एंड डिप्लोमेसी हली पे, उर्दू न्यापा हलिया पे, धुरियूं गॾु विहण लाइ तयारु न हुयूं। ज़ाहिर आहे हिकिड़ी एक त ख़ौफ़नाक जंग हुई जंहिंमें हेॾो वॾो नुक़सानु थियल आहे, त पाकिस्तान जेको 2 हफ़्ता डिप्लोमेसी ते एफर्ट कई आहे, जंहिं दौरान इसराइल हुनखे सैबोटेज करण जी कोशिशि कई, ॿियूं बि हुनखे अंडरमाइन करण जी कोशिशि कई हूंदी, पर हुन विच में हिकिड़ी त वॾी अचीवमेंट इहा सम्झणु घुरिजे, धुरियुनि जो अची ऐं गॾिजी वेहणु इहो तमामु वॾो ब्रेक थ्रू हूंदो हिन क़िस्म जी जंगियुनि में। सो पहिरें त जेकॾहिं कंहिंजी डिप्लोमेटिक एफर्ट या जेका बि हू परदे जे पुठियां रही स्ट्रगल कनि पिया, पाकिस्तान जी डिप्लोमेट सर्कल्स कनि पिया, या जेका मिलिट्री स्टेब्लिशमेंट ज़ाहिर आहे एॾे वॾे एजेंडा खे उहा लीड कंदी, पॉलिटिकल लीडरशिप बि जेको रोल प्ले करे थी, वाट एवर जंहिंजो बि गॾियल हिकिड़ो रोल आहे, उनजी पहिरीं अचीवमेंट मुंहिंजे ख़्याल में इहा ॾाढी तमामु वॾो स्टेप आहे त धुरियूं जंग खे रोके ऐं ॻाल्हियुनि लाइ गॾु थियूं ऐं वेठियूं। ॻाल्हि नियापनि खां वधी रूबरू ॻाल्हाइण ते आई। हाणे मुंहिंजो त को डिप्लोमेसी या इन क़िस्म जी वार स्ट्रेटजी जो तजुर्बो या मुतालियो न आहे, पर मां जनरल जेका कॉमन अंडरस्टैंडिंग जे हिसाब सां सम्झां थो त हेॾी वॾी भयानक वार जेका जंग थी आहे उन खां पोइ इहे मरहलेवार शयूं इम्प्रूव थींदियूं ऐं हिन विच में बैक एंड फोर्थ बि थींदियूं, वरी 2 स्टेप कदम पोइ ते बि शयूं कॾहिं हली वेंदियूं, कॾहिं हिकु विच अॻिते हलंदियूं। इन में लाचारा या अचणा इहो एॾो सवलो ऐं स्मूथ प्रोसेस न हूंदो आहे। सो इन में अञा मरहला रहनि था
पर मुझे पंहिंजो ख्याल है त को हल न बि निकितो हिन टाक्स जेके हलनि पिया त हुन में हिकिड़े हल लाइ अॻु भराई थी वेंदी अॻियां वधीक शयुनि खे अॻिते वधाइण ॻाल्हियुनि खे वधाइण लाइ अमन लाइ रस्ता ठाहिण लाइ हिकु राहूं निकिरी ईंदी इहा ई वॾी हिन स्टेज ते एक्सपेक्टेशन करणु घुरिजे हुन खां वधीक एक्सपेक्टेशन जे थिए थी त कमाल हूंदो मूंखे उन खां वधीक जी होप नाहे नसीर साहब जीअं तव्हां ॿुधायो त को अहिड़ो को अल्टीमेट को बि जेको आहे परसेप्शन रखणु बिल्कुलु बि ग़लति आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां अल्टीमेट कंहिं कंक्लूजन खे नथा फ़िलहाल आउट करे सघिजे पर जीअं ॾिठो वञे त जेके बुनियादी नुक़्ता आहिनि हिकिड़ो त इकनॉमिक सैंक्शन्स जेके आहिनि हींअर कुझु टाइम पहिरियां बि अब न्यूज़ बि आई आहे जेके फ्रोज़न असेट्स आहिनि जेके ईरान जा मुख़्तलिफ़ दुनिया जे बैंक्स में उन्हनि लाइ हींअर नरमी जो जेको आहे ऐलान थियो आहे US हुन ते राज़ी थियो आहे ऐं ॿियो आहे वॾो जेको इक़्तिसादी पाबंदियूं जंहिंखे ईरान 40 सालनि खां भुगते पियो ऐं ॿियो स्टेट ऑफ हॉर्मुज़ जो कंट्रोल जेका इहे जेके 3 डिसाइसिव पॉइंट्स आहिनि तव्हां उन्हनि डिसाइसिव पॉइंट्स ते कहिड़े तरीक़े सां उते इस्लामाबाद में वेठा हो डेवलपमेंट्स दुनिया जे मुख़्तलिफ़ जेके तव्हां सोर्सिस खां ॿुधो बि था जेको आहे सोर्स ऑफ इंफॉर्मेशन जे थ्रू तव्हां हिन ते कहिड़े हवाले सां जेको आहे पंहिंजो रायो ॾींदो साईं मूंखे जेको लॻे थो छो त धुरियूं ॿाहिरि आहे जॾहिं ॻाल्हियूं शुरू थींदियूं आहिनि त पहिरें इंतिहा तां धुरियूं आहिस्ते आहिस्ते हेठि लहंदियूं शुरू में ॿई धुरियूं पंहिंजी पोज़ीशन एॾियूं स्ट्रांग कंहिं बि जहिड़े में मतिलबु हीअ त वॾी हिकिड़ी जंग वारी सूरत हाल आहे पर हीअ जेके तव्हांजा ट्राइबल जहिड़ा न इहो बुनियादी नफ़सियात जो मामिलो आहे त हर धुर एॾी वॾी मुतालबे सां उते वेंदी आहे जो निगोशिएशन लाइ कंप्रोमाइज़ लाइ स्पेस छॾणा पवनि त छॾे सघजनि त इहो हिकिड़ो नॉर्मल जेका निगोशिएशन जूं टेक्टिक्स आहिनि इहो हुनजो पार्ट आहे सो ज़ाहिर आहे ईरान बि वॾा वॾा मुतालबा कंदो अमेरिका बि वॾा वॾा मुतालबा कंदो अमेरिका चवंदो त तव्हां अॼु खां पोइ लिखी ॾियो त असां न्यूक्स न ठाहींदासीं इंडस्ट्री यूनियन तव्हांखे सरेंडर करे ॾींदासीं फॉर एग्ज़ाम्पल हॉर्मुज़ जो अॼु खोले छॾींदासीं अॼोके ॾींहं में असां ही 4 शयूं करे ईंदासीं त अहिड़ी तरह ईरान बि चवंदो त तव्हां लिखी ॾियो त वरी असां ते कॾहिं हमिलो न कंदो तव्हां असांजो सभई जेके फ्रोज़न एसेट्स आहिनि उहे डीफ्रीज़ कंदो या हॉर्मुज़ तव्हां या असांजो जेको जंग में हेॾो नुक़सानु थियो आहे उहो भरे ॾियो इहे सभई शयूं थींदियूं इहो नॉर्मल आहे मूंखे लॻे थो 2-3 शयुनि ते थी सघे थो त को ब्रॉडर प्रिंसिपल अंडरस्टैंडिंग थी वञे हिन स्टेज ते मां जेकर एग्रीमेंट जे बजाए प्रिंसिपल अंडरस्टैंडिंग खे बि वॾी अचीवमेंट सम्झंदुसि हिकिड़ो पाथवे ठही वञे अॻियां फर्दर डिबेट्स लाइ हिकिड़ो फ्रेमवर्क ठही सघे सोल्यूशन खां पहिरीं मूंखे स्टेप लॻनि था त भला हॉर्मुज़ ते हॉर्मुज़ खोले सघिजे थी पर इहे असांजा 4 टर्म्स आहिनि अचो हिन ते ॻाल्हियूं कयूं पोइ हुन मां 2 टर्म्स ते कंप्रोमाइज़ थींदो वरी ईरान चवंदो त असांजा सभु जा सभु पैसा वापसि कयो त अमेरिका चवंदो हुन ते सोचे सघिजे थो प्रोवाइडेड त तव्हां फलाणा कॉन्फिडेंस बिल्डिंग मेयर्स कयो त इहे हिकिड़ियूं धुरियूं हिक ॿिए सां ॾे वठि कंदियूं हींअर इहो हिकदमि अॼु कंहिं छा ते सही थी वञे मूंखे इहो नथो लॻे सो इहो हॉर्मुज़ आहे न्यूक्स आहिनि डैमेजिस जी कॉम्पनसेशन आहे मोर ओवर सभ खां कॉम्प्लिकेटेड त ईरान जी तक़ाज़ा हूंदी त तव्हां ओमान सां ॻाल्हियूं हलंदे असां मुडेरे ते पुॼासीं त तव्हां असां ते हमिलो कयो असांजा हेॾा हेॾा लीडर मारे छॾियो असांजी तबाही कयो केरु आहे जो ज़िमो खणे ट्रंप जो अमेरिका जो एज़ अ कंट्री न ट्रंप जो एज़ अ सदर जंहिं क़िस्म जो माण्हू आहे ज़िमो केरु खणे त हितां खां पोइ हू यू टर्न न वठंदो इहे आहिनि 4-5 वॾा थॉर्मी इशूज़ जेके निबेरणा पवंदा अच्छा नसीर साहब इन हवाले सां इहो बि असां अव्हां खां ॼाणणु चाहींदासीं ज़ाहिर आहे हिन में पाकिस्तान जेका कामयाबी हासिल कई आहे डेफिनेटली उनमें इसराइल हुजे या उनखां अलावा भारत हुजे उन्हनि खे तमामु घणी तकलीफ़ आहे ज़ाहिर आहे मीडिया अव्हां ॾिसो था पिया भारतीय मीडिया में पाकिस्तान जे ख़िलाफ़ अजीब अजीब प्रोपेगेंडा कया पिया वञनि उते चैनल में इहो बि ॿुधायो पियो वञे फेक ख़बरूं हलायूं पियो वञनि त JD Vance न पहुतो आहे बल्कि JD Vance त पहुची चुको आहे पाकिस्तान में अव्हां सम्झो पिया ज़ाहिर आहे इक्वल अपॉर्चुनिटीज़ हुयूं भारत लाइ बि पाकिस्तान लाइ बि ऐं पाकिस्तान उनमें जेको आहे सीज़ फायर जे लाइ डे 1 खां कोशिशूं कयूं ॿिए तरफ़ भारत कोशिशूं करण जे बजाए मुसलसल पाकिस्तान खे इंटरप्ट कंदो रहियो त कहिड़े न कहिड़े तरीक़े सां इहो क्रेडिट पाकिस्तान न खणे मुंहिंजे ख़्याल आहे भारत लाइ का बि अपॉर्चुनिटी कान्हे भारत खे का बि जॻह हुन सां गॾु वेही इहे मामला निबेरणु कोन चाहे हा सबबु इहो त हिन जंग शुरू थियण खां जस्ट 1-2 ॾींहं अॻु में भारत जो सदर वियो ऐं वञी इसराइल जे सदर सां मिली अखंड भारत ऐं अखंड इसराइल जूं ॻाल्हियूं करे आयो सो उहे त सिधो जहिड़े में हिकु पासे दुर थी बीह रहिया
ईरान जो जेको ट्रस्ट इन मामले में पाकिस्तान पे आहे ऐं ॿिया जेके गल्फ कंट्रीज़ आहिनि उन्हनि जो ॾिसो कारोबारी ॾेतियुनि लेतियुनि जा नाता थी सघे थो उन्हनि जा भारत सां बहितर हुजनि छो त उते वॾी आबादी आहे वॾा बिज़नेस अपॉर्चुनिटीज़ आहिनि त उहा हिकु ॿी रिलेशनशिप आहे डिप्लोमेटिक डायलॉग ऐं जंग जी सूरत में उते तव्हांखे कहिड़ो पार्टनर हेल्पफुल थी सघे थो उन जूं रिक्वायरमेंट्स ॿियूं आहिनि मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे त उन में हिन सॼे ख़िते जे अंदरि सिर्फ़ु पाकिस्तान ई हिकिड़ो अहिड़ो मुल्क हुयो ऐं कंहिं हद ताईं ईरान टर्की जंहिंजे थ्रू इहे ॻाल्हियूं अॻिते वधी पए सघियूं पर तुर्की ऐं ईरान जा बि कुर्दनि जे हवाले सां कुझु मामला रहिया आहिनि मुंहिंजे ख़्याल में फ्लैश पॉइंट ते तंहिं करे पाकिस्तान इन सॼे अर्से दौरान जंहिं तरह पंहिंजी हिकिड़ी अणधुरियात मेंटेन रखी इहा बि हिकिड़ो ॾाढो ॾुखियो कमु हुयो सची ॻाल्हि आहे त असां पाकिस्तान जो हुकूमत सां या ॿियनि मामलनि ते इख़्तिलाफ़ रखी सघूं था पर जंहिं तरह उन्हनि सॼी जंग दौरान पंहिंजी अणधुरियात मेंटेन कई तमामु ॾुखियो कमु हो तंहिंजे करे पाकिस्तान हिन सॼे ख़िते में ईरान सां पाकिस्तान जो बॉर्डर आहे समुंड जे परियां उन वटि सभई GCC कंट्रीज़ वेझा आहिनि पाकिस्तान जा स्टेट्स बि वधीक आहिनि त इंडिया वटि अपॉर्चुनिटी कान्हे इंडिया जी क्रेडिबिलिटी मोदी जहिड़े माण्हू जो हूंदे जो ख़ुदि हिकिड़ो फाशिस्ट ऐं एक्सट्रीमिस्ट आहे माण्हू त सम्झा त हुनजी का क्रेडिबिलिटी हुई जो उहा चाकरी कराए सघे ठीक है वॾी महिरबानी नसीर महमूद साहब असांखे प्रोग्राम में टाइम ॾियण जे लाइ नाज़रीन ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे अली अब्बास साहब अवां नसीर साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं ज़ाहिर आहे नसीर साहब जो पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू आहे उनमें कुझु जेके रिजर्वेशन्स जेके ॿुधायूं नसीर साहब उन मां इहो वाज़े थिए पियो ज़ाहिर आहे हीउ हिकिड़ो पेथवे ज़रूरु ठही सघे थो हिन ॻाल्हियुनि मां पर इहो नथो लॻे नसीर साहब जे बक़ौल त को पॉज़िटिव रिज़ल्ट निकिले या वरी परमनेंट जेका आहे सीज़ फायर थिए अवां जो इन में छा स्टांस आहे त ज़ाहिर आहे हींअर पाकिस्तान रोल बि प्ले कयो आहे ऐं पाकिस्तान स्ट्रगल वॾी कई आहे 2 हफ़्तनि जी जेका आहे सीज़ फायर कराए चुको आहे अवांखे लॻे पियो प्रैक्टिकली पाकिस्तान जेको आहे हिन में सीज़ फायर कराए सघे मुस्तक़िल ऐं ॿियो उनमें लिबनान ऐं फ़लस्तीन जो मामिलो बि पाकिस्तान हिन में उथारे सघे ऐं जीअं नसीर साहब ॻाल्हि कई त उनमें भारत बि उन्हनि सां गॾु आहे ऐं जेकॾहिं पाकिस्तान उनमें कश्मीर इशू या ॿिया इशू बि इन्ही डिप्लोमेसी तहत उथारे सघे ॾिसो जेका तव्हां ॻाल्हि कई न नसीर साहब इहा ॻाल्हि कई त का अल्टीमेट कंक्लूड जेका पॉइंट आहे उहा कान्हे हिकिड़ो प्रोसेस आहे हिकिड़ो फिनामिना आहे जंहिंजो पहिरियों स्टार्ट जेको आहे बैकडोर या बैक चैनल डिप्लोमेसी जेका ऑलरेडी ॿिन्ही धुरनि जेको आहे बैकडोर डिप्लोमेसी कई आहे उहे धुरियूं आमदा थियूं आहिनि ऐं तॾहिं हिकिड़ियूं डिसाइसिव जेको डेलीगेशन आहिनि ॾिसो डेलीगेशन जेका कंपोज़िशन आहे न उन मां तव्हांखे लॻे त आउटपुट ईंदो कहिड़े सूरत में फ्रेमवर्क जी सूरत में हाणे जेके टोटल जेको अहम नुकाती एजेंडा जेका टोटल आहे उन में 4 खां 5 पॉइंट्स अहिड़ा हूंदा जिन ते हिन ॿिन्ही ॿई धुरियूं हिकिड़ो कंसेंसस डेवलप कंदियूं ऐं अहिड़ा पॉइंट्स अहिड़ा कुझु ॿिया रहियल हूंदा जंहिं ते ही अॻे इन प्रोसेस खे कंटिन्यू करण लाइ राज़ी थींदा सीज़ फायर ईअं रहंदो ऐं सीज़ फायर जे दौरान ॾिसो हिकिड़ो माइकल मिकाउफ हिकिड़ो रशियन जेको आहे रशिया में एम्बेसडर आहे रही चुको आहे US जो माइकल मिकाउफ जो हिकिड़ो बुक आहे फ्रॉम कोल्ड वॉर टू हार्ड पीस जीअं तूं तव्हांखे ॿुधायो किसिंजर डिप्लोमेसी जे तौर ते हार्ड पीस USA में कोल्ड वॉर खां पोइ हिकिड़ो नओं टर्मिनोलॉजी आहे उहो हार्ड पीस ईअं आहे त डायलॉग इन पैरेलल विथ कंफ्लिक्ट इहो हॉट पीस हिकिड़ो उहो इंटरनेशनल रिलेशन्स में हींअर हॉट पीस जेको अहिड़ी टर्मिनोलॉजी आहे जेका हुन जेको आहे माइकल मिकाउफ जेको आहे ॾिनी हुई उन में हुन ॿुधायो त हाणे दुनिया में कंफ्लिक्ट सां पैरेलल में ॻाल्हियूं हलंदियूं इहो हॉट पीस चइबो आहे हीउ जेको वॾो मॉडल आहे असां वटि जेको इस्लामाबाद टाक्स आहिनि इहो हॉट पीस जो हिकिड़ो मॉडल आहे सीज़ फायर खां पोइ तव्हांखे जेको आहे ॻाल्हियूं पैरेलल में हलंदे मिलंदियूं 4 खां 5 पॉइंट्स ॾिसो ईरान लाइ सभ खां वॾे में वॾो पॉइंट इहो आहे त हुनजो स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ से कंट्रोल एक्नॉलेज करे दुनिया इहा ईरान जी वॾी अचीवमेंट हूंदी ॿी इकनॉमिक सैंक्शन्स जेके आहिनि ऐं जेके फ्रोज़न एसेट्स आहिनि टियों उहे जेको आहे इकनॉमिक सैंक्शन्स जेके पाबंदियूं आहिनि ख़तम थी वञनि ऐं उन जेके फ्रोज़न एसेट्स आहिनि उहे उन्हनि खे वापसि मिली वञनि इन में तव्हां ॾिसंदो त ईरान छा आहे त पाबंदियुनि 47 साल पाबंदियुनि जे बावजूदि बि ईरान में जेको आहे मैन्युफैक्चरिंग पंहिंजी जेका होममेड डोमेस्टिक मैन्युफैक्चरिंग में ईरान हींअर जेको आहे तमामु घणो अॻिते आहे ऐं हुन वटि तेल पंहिंजो आहे अगरि इहे 2 या 3 शयूं हुनखे
डिसआर्मामेंट ॾिसो GCPOA जेका 2015 में ओबामा जे दौर में जेका साइन थी उनमें ईरान 50% ताईं इहो राज़ी थी वियो त जेका न्यूक्लियर एनरिचमेंट हूंदी उहा हुननि जी डोमेस्टिक पर्पसेस लाइ हूंदी न कि जेको आहे न्यूक आर्मामेंट लाइ हूंदी। ऐं उन खां पोइ वरी जेको खामने साहब हुयो उहो फतवा बि ॾेई चुको त बाबा असां फ़िलहाल न्यू आर्मामेंट जे तरफ़ नथा वञूं त न्यूक से त ईरान अॻ में राज़ी हुयो। ओमान वारी जेका डील मेंशन कई नसीर साहब त आउटपुट ऑलरेडी आहे असां वटि 3 पॉइंट से आउटपुट ईंदो ऐं 3 पॉइंट ते ॾिसो ऐं तव्हांखे ॿुधाईंदो फ्रेमवर्क जेको प्रोसेस थींदो उहो कहिड़ियुनि जाइ ते जुड़ंदो अल्टीमेट नथो थी पर जेको चांसिस आहिनि उहो इन में मां तव्हांखे डिस्टर्ब इहो कयां थो। ॾिसो ज़ाहिरा अवां इन में अहम ॻाल्हि कई आहे जेको हार्ट पीस जो अवां हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾिनो ज़ाहिरा इस्लामाबाद टॉक्स हार्ट पीस आहे पर इहो सवाल वॾो अहम पैदा थिए थो ऐं आम शहरी बि इहो सोचे थो छा हार्ट पीस जे दौरान वरी ट्रंप या इसराइली वज़ीर आज़म पारां छा एक्सपेक्ट आहे छाकाणि त मुसलसल ॻाल्हियुनि जे हेॾा ॻाल्हियूं कंदा आहिनि त हेॾा हमलो कंदा आहिनि। इहा कहिड़ी गारंटी हूंदी केरु गारंटी ॾींदो ट्रंप साहब जी त उहो वरी हमला न कंदो ऐं जेको हार्ड पीस जी ॻाल्हि कई उनखे ई फॉलो। अॼु तव्हांखे हिकिड़ी ॿी शइ ॿुधायां हिन सॼी सूरताल में US पूरी तरह एक्सपोज थियो आहे कहिड़े तरीक़े सां US में बि ॿ ब्लॉक आहिनि हिकिड़ो विद इन रिपब्लिकन जी ॻाल्हि ॿुधायां डेमोक्रेट्स न विद इन रिपब्लिकन में हिकिड़ो JD वेंस खे फॉलो कंदड़ जेको आहे ब्लॉक आहे जंहिंमें हू प्रोग्रेसिव ऐं जेको आहे मॉडरेट थाट जा ॿिया आहिनि हिकिड़ा रिलीजियस कंजर्वेटिव ग्रुप आहे जेको एवेंजियन जेके हुन क्रिश्चियन ॿुधाया हिकिड़ो क्रिश्चियन ग्रुप आहे जेको तव्हांखे ॿुधायो पीट हेग्ज़िट कंजर्वेटिव क्रिश्चियन आहे ऐं डेविड क्रिश्नर ऐं स्टीव विटकॉफ जेके आहिनि उहे जूस आहिनि कंजर्वेटिव ऐं ट्रंप ते पीट हेग्ज़िट छो त पीट हेग्ज़िट फॉक्स न्यूज़ जो अॻ में नुमाइंदो रही चुको आहे हिते अॻ में मिलिट्री सर्विंग हिकिड़ो ऑफिसर रहियो आहे अफ़गान वार ऐं इराक में हू सर्व कयो आहे हुन हिकिड़ो किताबु अथव जो US क्रूसेड्स हू किताबु लिखिजो आहे US हुनजो हिकिड़ो एस्कोटोलॉजिकल थ्योरीज़ से वॾो हिकिड़ो किताबु आहे US क्रूसेड्स जे नाले सां उहो US क्रूसेड हुन मेंशन कयो आहे त एस्कोटोलॉजिकली हिन दुनिया में एंड थींदी ऐं हुन टाइम ते हुननि जो वॾो मसीहा ईंदो उहे हिकिड़ी कंजर्वेटिव जीअं पाण वटि रिलीजियस कंजर्वेटिव जे हथों रियासतूं यरगमाल हूंदियूं आहिनि ईअं USA बि एक्सपोज थियो आहे त उहे बि एस्कोटोलॉजिकल बिलीव जेके मिथिकल बिलीव्स में यकीन रखंदड़ माण्हू उते बि रियासतुनि खे यरगमाल करे सघंदा हिकिड़ो वॾो एक्सपोज थियो आहे हुन शइ में। ॿियो जेको पासो आहे जीअं तव्हां गारंटी जी ॻाल्हि कई ॾिसो JD वेंस खे उमाइण जो मतिलबु इहो आहे गारंटीयर चाइना थींदो। कल शशि थरूर साहब डिप्लोमेटिक आहे हुनजो उनजी हिकिड़ी वॾी उहो आई आहे स्टेटमेंट आई आहे त ग्लोबल साउथ इज़ द रियलिटी ऐं हींअर जेका ग्लोबल साउथ में वॾा ब्लॉक जेके आहिनि चाइना ऐं रशिया हैज़ नाउ बिकम द रियलिटी ऐं हिन टाक्स जे पोयां ॾिसो थियो ईअं आहे कुझु टाइम खां पहिरां जॾहिं पाकिस्तान US खे राज़ी करण वारो जेको दौर हुयो पोयों हफ़्तो जेको हुयो उन में ईरान जेको आहे न उहो रशिया खे राज़ी पियो करे हिन जे बैकडोर जेके आहिनि रशिया ऐं चाइना हिन में इक्वली जेको आहे पार्टिसिपेंट आहिनि हिन ॻाल्हियुनि में हुन टाइम ते रशिया खे ईरान राज़ी पियो करे छो त रशिया जेका तव्हांजी जेका मिज़िल ऐं ॿिया जेका सपोर्ट आहे जेका उहा ऐं उन टाइम ते जेको पाकिस्तान जेको आहे उहो चाइना खे जेको आहे राज़ी करे पियो ऐं मतिलबु हुनखे राज़ी करे पियो हाणे चाइना गारंटीयर हिन ॻाल्हियुनि में इनडायरेक्टली थींदो छो त अॻे हली करे जेकॾहिं ट्रंप जी जेका ॾिसो न ट्रंप अनप्रेडिक्टेबल आहे बिल्कुलु बि। जी अली अब्बास साहब हिते ब्रेक जो वक़्तु थियो आहे हीअं हिते वठंदासीं शॉर्ट ब्रेक। नाज़रीन ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे स्पेशल ट्रांसमिशन में हिते वठूं था मुख़्तसर ब्रेक असां सां गॾु रहिजो। सिंध टीवी न्यूज़ जी स्पेशल ट्रांसमिशन में अवांखे हिकु दफ़ो ॿीहर भालीकार थियूं था। नाज़रीन पाण ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं ईरान इसराइल अमेरिका वारी जेका ड्रिघी जंग हली आहे उन जंग खां पोइ इस्लामाबाद हींअर ज़ाहिरा ग्लोबल सेंटर ऑफ अटेंशन बणियल आहे ऐं समूरी दुनिया जूं नज़रूं जेके आहिनि उहे इस्लामाबाद में आहिनि। हाणे इस्लामाबाद में जेके टॉक्स थियनि पिया जंहिंमें अमरीकी वफ़्त बि मौजूदु आहे वाइस प्रेसिडेंट इंक्लूडिंग ऐं उन सां गॾोगॾु ॿिए तरफ़ ईरानी वफ़्त बि मौजूदु आहे। हिन सॼे टॉक्स जी जेके निगरानी कनि पिया जेके लीड कनि पिया उनमें प्राइम मिनिस्टर शहबाज शरीफ साहब उन सां गॾोगॾु फील्ड मार्शल आसिम मुनीर साहब नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार साहब
हाणे जेके मुलाक़ातूं थियनि पियूं इस्लामाबाद में, जेके टॉक्स थियनि पिया, सवाल इहो पैदा थिए थो जेकॾहिं इस्लामाबाद में हींअर टॉक्स थियनि था ऐं उन टॉक्स मां रिज़ल्ट छा निकिरंदो, आम माण्हू, आम जेको नाज़रीन आहे उहो इहो सोचंदो हूंदो त उनजो रिज़ल्ट छा निकिरंदो ऐं छा इहे जेके ॻाल्हियूं आहिनि इस्लामाबाद टॉक्स आहिनि उहे कामयाबु वेंदियूं, ऐं जेकॾहिं कामयाबु वेंदियूं छा मुस्तक़िल वेंदियूं या कुझु टाइम लाइ वेंदियूं। उन सॼी मामले ते ॻाल्हि ॿोल करण लाइ पाण खे हींअर प्रोग्राम में जॉइन कयो आहे सीनियर तजिया निगार आहिनि मीर मज़हर टालपुर साहब। मीर मज़हर टालपुर साहब के प्रोग्राम में भली कार चऊं था। मीर साहब वॾी महिरबानी प्रोग्राम में असांखे टाइम ॾियण जे लाइ। मीर साहब अवां इन सॼी सूरत हाल खे कीअं पिया ॾिसो? ज़ाहिर आहे हींअर सॼी सूरत हाल अवां जे साम्हूं आहे। इस्लामाबाद हींअर सेंटर ऑफ अटेंशन बणियल आहे, समूरी दुनिया जूं नज़रूं इस्लामाबाद में आहिनि ऐं अवां सम्झो पिया त जेके इस्लामाबाद में टॉक्स थियनि पिया उहे टॉक्स जेके आहिनि उनमें पाकिस्तान जेको रोल प्ले कयो आहे सिफ़ारती लिहाज़ खां, उनमें पाकिस्तान कामयाबु वेंदो या इहे जेके ॻाल्हियूं आहिनि इनमें सीज़ फायर प्रैक्टिकली तौर ते थी वेंदो? महिरबानी साहब, असल में ॻाल्हि हीअ आहे त हिन में ॿ धुरियूं पाण में ॻाल्हाइनि पियूं, धुरियूं टे आहिनि पर ॿ पाण में ॻाल्हाइनि पियूं। ईरान ऐं अमेरिका ॻाल्हाइनि पियूं, इसराइल डायरेक्ट कोन्हे। इसराइल उहो आहे जेको अमेरिका खे गल्फ में वठी आयो। इसराइल उहो आहे जंहिंजो ईरान सां मसइलो ई इसराइल जो आहे, ईरान सां जी अमेरिका जो एतिरो कोन्हे जेतिरो इसराइल जो आहे। हाणे मुंहिंजी नज़र में अॼु बि हिन घड़ी ताईं 50-50 चांस इन करे जो जेके बेसिक पॉइंट्स आहिनि अमेरिका जो उहे दूर थी सघनि थियूं ऐं उहे तव्हां नोट कंदो त अमानी फॉरेन मिनिस्टर बि आख़िरी घड़ी ट्वीट कई हुई त एग्रीमेंट वॉज रीचेबल। माना हू पंहिंजे इनरिचमेंट खे जेको पंहिंजो न्यूक्लियर इनरिचमेंट खे सिविलियन ताईं महदूद करण लाइ तयारु हो, बाक़ी ॾियण लाइ बि तयारु हो कि इंडिपेंडेंट मुल्क भले खणी वञे। तंहिं करे न्यूक्लियर अरेंजमेंट बि थी सघे थो। प्रॉब्लम छा पियो अचे? प्रॉब्लम अचे पियो मिसाइल ते। अमेरिका ओॾी महिल पहिरीं टॉक में, ओमानी टॉक में प्रॉब्लम अचे पियो मिसाइल ते अचे पियो जेको इसराइल लाइ ख़तरो। हिकिड़ी ॻाल्हि प्रॉब्लम अचे पियो गल्फ जे अलाइज़ में, इहे प्रॉब्लम हुआ जेके दूर कोन थिए थिया पर उहे अॼु बि मीटिंग में जेकॾहिं इसराइल खे तव्हां माइनस करियो था त मीटिंग सक्सेसफुल आहे, पास फेल आहे। पास मीन सीज़ फायर थी वियो, ईरान पास थी वियो। छो जो अमेरिका जो जेको सरेंडर डॉक्यूमेंट हो, जेको महीने खां पहिरीं जेका पोजीशन हुई उहा अॼु उनजो फ़र्क़ु आहे। छो जो अमेरिका जी हिकु मुआशी कास्ट वधाए छॾी हुरमुज़ जे करे। हाणे नेगोशिएशन छा पई थिए? हुरमुज़ हले जेको तव्हांजो ओरिजिनल नेगोशिएशन कोन हुयो पॉइंट्स में। तव्हां ॾिसो हुरमुज़ कोन हो, ओरिजिनल पॉइंट्स में लबनान बि कोन हो। हाणे लबनान ऐं हुरमुज़ मेन पॉइंट्स थी वई। तंहिं करे पास फेल थींदो जेकॾहिं अॼु सीज़ फायर थियो थो वञे, सिर्फ़ु सीज़ फायर थियो थो वञे, वधीक कुझु बि न थिए त ईरान पास थी वियो। ईरान पंहिंजी हुकूमत बचाए वियो, ईरान पंहिंजो इंप्रेशन क़ाइमु करे वियो, अरबन ते बि करे वियो, दुनिया ते बि करे वियो ऐं पंहिंजे माण्हुनि ते बि करे वियो। बाक़ी भले ॿियो अञा मुतालबा न बि मञा वञनि, मुंहिंजो चवणु हीअ आहे। पर इन सॼे केस में एलिफेंट इन द रूम जेको आहे उहो आहे इसराइल। इसराइल इन खे अंदाज़ो हो तॾहिं इसराइल लबनान जो फ्रंट खोलियो। छो जो इसराइल खे सभु मुल्क कमज़ोर करणा हुआ, इन हद ताईं कमज़ोर करणा हुआ जी मिसाल ॾियां तव्हांखे शाम ॾियां थो। शाम जो गोलान हाइट्स ऐं ॿिया द्रूज़ वारा इलाइक़ा शाम जी टेरिटरी ते हू कब्ज़ो करे वियो आहे ऐं शाम खे परवाह ई कोन्हे शाम जी हुकूमत खे, उहा मौज़ू खे खणे ई कोन थी। इहा अथव इसराइल जी सक्सेस इन मिडल ईस्ट में। इराक कमज़ोर थी वियो आहे, कुझु कोन थो इसराइल जे मुक़ाबले में। शाम कमज़ोर थी वियो, इहा इसराइल जी सक्सेस आहे। हुनजो इन सक्सेस ते ई उहो आयो त आख़िरी ईरान बचियो आहे, ऐं खणे थो वञा। पर ईरान जेको मोह ॾिनो, जेको बीह रहियो ऐं हुनजा जेके इतिहादी वॾा ॿ इतिहादी हुआ उहे हुन सां गॾु बीह रहिया, डिप्लोमेसी में बीह रहिया, UN में बीह रहिया, अरबन खे काउंटर करण में बीह रहिया त तव्हां ईरान सां न विढ़ो, मुख़्तलिफ़ जायुनि ते हुन सां मदद कयो ऐं हिन खे सस्टेन कराए विया, उहे इतिहादी हुन सां गॾु रहिया। तंहिं करे मुंहिंजो चवणु इहो आहे त हाणे मूंखे अञा बि शक आहे त इसराइल कीअं थो हिन कम खे फिटाए। इहा शइ ॾिसणी आहे। पाकिस्तान जो रोल
जेको बि हेसी ताईं मुंहिंजी नज़र में आहे उहो पॉज़िटिव आहे ऐं उनखे उनजी मजबूरी आहे, पाकिस्तान जी मजबूरी आहे। मुंहिंजो वॾे में वॾो बॉर्डर आहे ईरान सां, उनजे माण्हू आहिनि, उनजा इलाइक़ा आहिनि, उन मुल्क जे अंदरि वॾो गन थी वेंदो जेकॾहिं ईरान ऐं अरबन जी जहिड़ो थिए थो, सऊदी जो स्पेशली जहिड़ो थिए थो, त पाकिस्तान खे विच में अचणो पवंदो। तंहिं करे मूंखे अञा ताईं आउं उन करे 50-50 थो चवां, चांस अॼु मीटिंग जा 50-50 आहिनि, पर हिननि 2 हफ़्ता रखिया आहिनि, कोशिश कई आहे। अच्छा, इन में जेको तव्हां हुननि जो डेलीगेशन आहे, उहो डेलीगेशन बि तव्हां नोट करण जहिड़ो आहे। हुनजे जेको इंटरनल प्रॉब्लम आहे उहो अथव त वेंस ऐं रोबियो ऐं ही जेके 2 हुनजा समिला ऐं विटकॉफ वारा जेके 2 आहिनि, इहे प्रो जूस आहिनि, इहे प्रो वार आहिनि, इहे ई ईमान सां नेगोशिएशन कयूं। इन्हनि जे चवण ते ई हुन चयो त तव्हांजो छा ख़्यालु आहे, असांजो ख़्यालु आहे ईरान छा कोन थो करे, ही केम इन द वार। तंहिं करे हींअर उन्हनि रुगो पंहिंजे माण्हुनि खे, पब्लिक खे मुतमिन करण लाइ वेंस खे अॻियां कयो आहे। हुननि रुगो वर्ल्ड खे इम्प्रेशन करण लाइ ॿियनि मुल्कनि खां, हुनखे अंदाज़ो ई कोन हो त यूरोप हुन खां ॿाहिरि हली वेंदी, हुनखे अंदाज़ो ई कोन हो त रुगो ॿ मुल्क पींदा, हुनखे अंदाज़ो ई कोन हो त UN मां वीटो थी वेंदा। चाइना ऐं रशिया गॾु वीटो, तव्हां रिकॉर्ड चेक करियो, चाइना ऐं रशिया गॾु तमामु 1-2 दफ़ा को वीटो कयो हुजे, अदरवाइज़ हू वीटो कोन कंदा आहिनि। इहे हुनजे अंदाज़नि जे अमेरिका जे ख़िलाफ़ विया आहिनि। हींअर हू मजबूर थी ॻाल्हियूं भले कहिड़ियूं पियो करे, ट्वीट भले कहिड़ा पियो करे, पर हू थोरो पोइते हटियो आहे ऐं उहो ईरान थोरो अॻिते हटियो आहे। सिंबलिज़म तव्हां चेक करियो, उन में ईरान अॼु सिंबलिज़म में एज अ सिविलाइजेशन डील पियो करे ऐं हू पंहिंखे हिस्टोरिकल मुल्क वांगुरु डील न पियो करे। हुन आख़िरी हरबो इस्तेमालु कयो आहे। ॻाल्हि कई त इज़राइल जी त ॾिठो वञे त जेकॾहिं हींअर US जेको आहे मतिलबु इज़राइल जे मर्ज़ी जे ख़िलाफ़, छो त ॾिठो वञे त इज़राइल वॉज नॉट विलिंग टू गो फॉर द टॉक्स इज़ मतिलबु इज़राइल अटैक द लेबनान, उन ॻाल्हियुनि जे ऐलान खां फौरन पोइ जेको आहे इज़राइल जेको आहे लेबनान ते अटैक करण जो इहो इंडिकेटर हुयो त इज़राइल ॻाल्हियुनि जे लाइ विलिंग न आहे, पर उनजे बरख़िलाफ़ US मजबूर थियो आहे ॻाल्हियुनि लाइ। ऐं उन न्यूयॉर्क टाइम्स वारी रिपोर्ट जे मुताबिक़ जेका 11 फरवरी ते जेका इज़राइली ऑफिशियल उनखे ॿुधाए थो, तव्हां ईरान त असांजे खीसे में पियो आहे, तव्हां अटैक्स कयो, पेंटागन जे मुखालफ़त जे बावजूद बि, CIA जे रिपोर्ट जे मुखालफ़त जे बावजूद बि ट्रंप एडमिनिस्ट्रेशन ईरान ते अटैक कयो, त इहो त ज़ाहिरी तौर ते इज़राइल एक्सपोज थियो आहे, US जेको आहे जीअं तव्हां ॻाल्हि ॿुधाई एक्सपोज थियो आहे, त पोइ त हीअ त जेके टास्क आहिनि उहे त इनडायरेक्टली इज़राइल जे शिकस्त जो ऐलान न आहिनि। तव्हां मूं वारी ॻाल्हि साॻी करे भई ईअं ई आहे। तंहिं करे मूं डाउट इहो पैदा कयो, डाउट आहे ज़हन में अॼु बि मूंखे इहो आहे त इसराइल तो कीअं थो रिएक्ट करे सुबुह जो, दैट मैटर। हाणे इसराइल जी बारे में हिकिड़ो आम तौर ते माण्हुनि खे ॻाल्हि कंदा आहिनि, ख़ाली ॻाल्हि कंदा आहिनि, हिकिड़ो इम्प्रेशन आहे त इसराइल जी लॉबी मज़बूत आहे, इसराइल जे सेनेट जा मेंबर में अक्सरियत रिपब्लिकन जा, सेनेट कांग्रेस जा मेंबर चाहे रिपब्लिकन हुजनि चाहे डेमोक्रेट हुजनि, इसराइल जे खीसे में पिया आहिनि। उन जो अमली मुज़ाहिरो तव्हां हींअर ॾिठो, जेको पाण ॻाल्हि कंदा आहियूं इसराइल जी लॉबी, इसराइल जी ताक़त केॾी वॾी आहे, केतिरो उनजी अप्रोच आहे व्हाइट हाउस में, सेनेट में, कांग्रेस में। तंहिं करे रुगो इन अप्रोच खे जेको अवाम वटि हींअर पहिरें दफ़ा ॻाल्हि ज़ाहिर थी आहे त इसराइल अमरीका जहिड़े मुल्क खे पंहिंजी मर्ज़ी सां जंग में वठी आयो आहे। ही जेको गल्फ वार्स थियूं, इहे को अमरीका जी इंटरेस्टियूं कोन हुयूं, इहे सभु जेको वार ऑफ टेरर हुई सॼी इसराइल जी अंडरस्टैंडिंग ई हुई। वार ऑफ टेरर जी सॼी अरेंजमेंट, ही अलकायदा, ही ISIS, इहे सॼियूं हूंदियूं। हाणे पब्लिक नॉलेज में इहे ॻाल्हियूं आयूं आहिनि त इहे हुननि ठाहियूं, इन्हनि जी ठाहिण जी खां पोइ वरी इन्हनि ते हमले करण जी जवाब छा आहे, ही सॼे मिडल ईस्ट में आया। तंहिं करे मुंहिंजो चवणु इहो आहे त हाणे इन कैरेक्टर जो रोल छा थो अचे। अच्छा, हाणे आस्ते आस्ते तव्हां इसराइल जे अंदरि चेक करियो, उते बि वार क्वेश्चन थी वियो आहे त यार ही त असां हारायूं पिया, ही त असां लबनान में हिननि जो चवणु हो हिज़बुल्लाह ख़तमु थी वियो, पर हिज़बुल्लाह त हुनखे अॻियां वधणु कोन पियो ॾे फौजुनि खे, हुनजी जेके ग्राउंड फोर्सिस खे मुक़ाबिलो पियो करे। तंहिं करे जेको मिथ हुई त इराक में जेका लीडरशिप हुई, मददगार हुआ जेके ग्रुप, उहे सभु जा सभु पॉपुलर फ्रंट वारा ईरान जा ख़तमु थी विया, शाम वारा ख़तमु थी विया, हूती ख़तमु थी विया, हिज़बुल्लाह ख़तमु थी विया। पर हिन जंग में पतो पियो त ख़तमु कोन थिया, उहे अञा जहिड़ा आहिनि ऐं दे कैन प्ले पार्ट। मुंहिंजो चवणु इहो आहे त इहो अञा ॻाल्हि रहे थी। हींअर इलाही शयूं स्टेक ते आहिनि।
अमेरिका जी इकोनॉमी में हींअर उते जा जेको अमीर माण्हू आहिनि उन्हनि जो असेसमेंट जी पंहिंजो असेसमेंट जी अमेरिका जो अवाम उहो उते उन्हनि जो थियो आहे यार हीअ त महीने जी रांदि ई कोन्हे, हीअ त मामिलो वॾो आहे, हाणे रिसेशन में था वञूं। हाणे ॿियो तव्हांखे ॿी ॻाल्हि ॿुधायां त अमेरिका जेको पहिरीं मामिलो हूंदो आहे डिप्लोमेटिक उहो हुन कयो, ॿियो मामिलो हूंदो आहे टैरिफ ऐं टैक्स में उहो हुन कयो, टियों मामिलो हूंदो आहे टेक्नोलॉजिकल वार जो उहो हुन कयो, चाइना ते ॿिया मामला बंदिशूं टेक्नोलॉजी रोकियूं उहो हुन कयो, आख़िरी हूंदी आहे मिलिट्री अप्रोच। हुन जो आख़िरी हरबो जल्दी में इस्तेमालु करे छॾियो ऐं उन में हू एक्सपोज थी वियो त हुनखे अंदाज़ो थी वियो त इहो एॾो कमु सवलो कोन्हे। हाणे तव्हांखे हुनजी जेका ताक़त हुई अमेरिका जी उहो ॿ वॾियूं ताक़तूं हुयूं, हिकिड़ी हुनजी मिलिट्री हुई, ॿियो हुनजो डॉलर हो। ही जेको पेट्रो डॉलर जी टर्म आहे इहा छा हुई कि माण्हू गॾे था पढ़नि, इहो कोन्हे पेट्रो अलॻि शइ आहे, पेट्रो मीन्स गल्फ जी, डॉलर मीन्स यूएस, छो त ट्रांजेक्शन सॼी यूएस मां थींदी तंहिं करे डॉलर पेट्रो डॉलर थी वियो ऐं वर्ल्ड जी रिजर्व करेंसी थी वियो। हाणे छा थियो इन 15 महीने जी जंग खां पोइ, हाणे इहो थियो आहे पेट्रो डॉलर प्लस यॉन प्लस यूरो प्लस रूबल जी प्लस यूरो। मेरे साहब स्पेशल ट्रांसमिशन जो वक्त जो है पंहिंजी पुॼाणी थो पहुचे, एंड में अगर इन 2 sentences कंक्लूडिंग रिमार्क्स प्लीज। साईं मुंहिंजो ख्याल आहे त आउं अञा तो इन टॉक्स के 50-50 कार्ड ॾींदुसि। आउं अञा बि सम्झा थो त एलिफेंट रूम इस्राइल आहे, हू स्पॉइलर है, हू छा थो करे आई डोंट नो, पर हू कुछ न कुछ जरूर कंदो ऐं अमेरिका पंहिंजी मुआशी हालतुनि जे करे पंहिंजी इकोनॉमिक्स जे करे कमज़ोर थियो आहे ॻाल्हियुनि ते आहे। ठीक है वॾी महिरबानी मीर मज़र टालपुर साहब प्रोग्राम में असांखे टाइम ॾियण जे लाइ। अली अब्बास साहब आख़िर में अगर अवां कंक्लूडिंग रिमार्क्स ॾियणु चाहियो त यू कैन डू। ॾिसो जीअं पाण ॻाल्हि कई त ही ॻाल्हियूं फ्रेमवर्क सेटिंग जे लाइ हिकिड़ो जेको आहे प्रोसेस जी बिगनिंग आहे, ॻाल्हियूं हलंदियूं ऐं ऑफकोर्स इज़राइल हिन मिडल ईस्ट में ई हिकिड़ो वॾो एक्टर आहे, हुनखे इग्नोर नथो करे सघिजे। पर जेका ॻाल्हि हींअर ज़ाहिर थींदी उहा आहे थींदी यूएस हिन टॉक्स खे पैरेलल हलाईंदो, मतिलबु कुझु फ्रेमवर्क्स कुझु ॻाल्हियुनि ते जेको आहे मामिलो सेट थींदो ऐं उन खां पोइ इज़राइल खे बि जेको आहे, छो त यूएस इकनॉमिकली मजबूर आहे ऐं माशी तौर ते यूएस खे हीअ वार कंहिं बि वजह सां हिकिड़ो ॾींहुं फर्दर अफोर्डेबल न आहे। रीज़न तव्हांखे ॿुधायां, हिन सभु टैक्टिक्स यूएस आज़माए चुको आहे। हिन खां पहिरियां जेको हे पायलट लाइ जेको ऑपरेशन हुयो न, इहो रियल में पायलट लाइ ऑपरेशन न हुयो, इहो ग्राउंड जेका ट्रूप्स यूएस खे मोकिलणा हुया उन असफान सूबे में हिकिड़ी नंढड़ी जेको आहे रिहर्सल हुई आहे ऐं उन में बुरे तरीक़े सां यूएस फेल थी चुको आहे। तंहिंजे करे यूएस हींअर को बि ऑप्शन कोन्हे, पाकिस्तान हुनखे फेस सेविंग प्रोवाइड करे टैक्टिकली कंहिं स्ट्रेटेजिक एक्सपर्ट चयो आहे त ईरान 3 लेयर से वार विढ़े पियो, जेको आहे ऑपरेशनल स्ट्रेटेजिक ऐं टियों जेको आहे टैक्टिक्स। यूएस ॿिनि ते विढ़े पियो, टैक्टिक्स ऐं ऑपरेशनल। स्ट्रेटेजिक यूएस वटि न हुयो, छो त स्ट्रेटेजिकली ईरान वटि स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ हुयो जेको यूएस न खोलाए सघियो। त इन 3 लेयर्स ते यूएस इराक वार ऐं अफ़गान वार ऐं सीरियन वार यूएस ऐं इज़राइल टैक्टिक्स में विड़ी हुई, ऑपरेशनल ऐं जेको आहे स्ट्रेटेजिक न विड़ी। हींअर वार 3 फ्रंट्स ते ईरान जेको आहे उनखे शिकस्त ॾिनी आहे, यूएस मजबूर आहे ऐं हिननि ॻाल्हियुनि में ज़रूरु 3 खां 4 पॉइंट्स ते तव्हांखे ॿुधायो, सैंक्शन्स ते, न्यूक्स ते ऐं स्टेट ऑफ हॉर्मुज़ ते को न को फ्रेमवर्क सेट थींदो ऐं अॻिते हली करे ॻाल्हियूं नतीजा खेज़ मरहले में दाख़िल थींदियूं कंहिं ॿिए प्रोसेस में जेको आहे। ठीक है, वॾी महिरबानी अली अब्बास साहब प्रोग्राम में असांखे टाइम ॾियण जे लाइ। नाज़रीन अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी स्पेशल ट्रांसमिशन में अवांखे लम्हा ब लम्हा अवांखे आगाह कयोसीं त इस्लामाबाद में जेके टॉक्स थियनि पिया उन टॉक्स में कहिड़ा नतीजा निकिरे सघनि था ऐं ज़ाहिर आहे उनमें मुख़्तलिफ़ महिमान असांखे प्रोग्राम में जॉइन कंदा रहिया, मुख़्तलिफ़ ओपिनियंस आहिनि ऐं ज़ाहिर आहे मुख़्तलिफ़ आइडियाज़ आहिनि हर माण्हुनि जा ऐं अवां पैनलिस्ट जो तफ़सीली तर्जुमो ॿुधो। हींअर स्पेशल ट्रांसमिशन जो प्रोग्राम जेको आहे वक़्तु जेको आहे पंहिंजी पुॼाणी थो पहुचे, मूंखे इजाज़त ॾींदा, अल्लाह निगहबान।